अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन व अला कुल्लि मन तबिअहुम बि इहसानिन इला यौमिद्दीन। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फस्अलू अहलल ज़िक्र इन कुन्तुम ला तअलमून। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अदद खल्क़िक व रिज़ा नफ्सिक व ज़िनत अर्शिक व मिदाद कलिमातिक व अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुझा दोस्तों ऐं बुजुर्गो, अल्लाह तबारक व तआला असां मुसलमानन के जेका शरीयत अता फरमाई आहे, जेको दीन अता फरमायो आहे, इहो दीन, इहा शरीयत आफ़ाकी ऐं आलमगीर शरीयत आहे। इहा सिर्फ़ हिक ॻोठ लाइ, हिक इलाक़े लाइ, हिक शहर लाइ ऐं हिक वक़्त ऐं हिक मुद्दत जे लाइ नाहे, बल्कि सॼी दुनिया जे लाइ ऐं क़यामत ताईं ईंदड़ इंसाननि जे लाइ अल्लाह तबारक व तआला इन शरीयत खे, इन दीन खे रहनुमाई ऐं हिदायत जो ज़रियो बणाए करे मोकिलियो आहे। या अय्युहन्नासु इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन लितकून लिल आलमीन नज़ीरा। कुरान करीम में काफ़ी जाइन ते अल्लाह तबारक व तआला इन दीन जो, इन शरीयत जो सॼी दुनिया जे लाइ ऐं क़यामत ताईं ईंदड़ इंसाननि जे लाइ रहनुमाई ऐं हिदायत जो ज़रियो हुजण बयान फरमायो। इहा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन शरीयत ऐं दीन जी ख़ुसूसियत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को अॻ में जेके भी दीन हुया, जेके भी शरीयतूं हुयूं, उहे इलाक़ाई शरीयतूं हुयूं। हिक वक़्त जे लाइ उहे दीन हुया, हिक ॻोठ जे लाइ उहे दीन हुया। व इम मिन उम्मतिन इल्ला खला फीहा नज़ीर व इम मिन क़रियतिन इल्ला खला फीहा नज़ीर। अल्लाह इरशाद फरमायो, उहे हिक हिक क़ौम में नबी ईंदा हुआ, हिक हिक ॻोठ में नबी ईंदा हुआ, लेकिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन कंहिं हिक ॻोठ जे लाइ, कंहिं हिक शहर जे लाइ, कंहिं हिक वक़्त जे लाइ नाहे, बल्कि सॼी इंसानियत जे लाइ ऐं क़यामत ताईं ईंदड़ सभिनी इंसाननि जे लाइ अल्लाह तबारक व तआला इन खे हिदायत जो ज़रियो मोकिलियो। क़ुरान करीम में भी अल्लाह ताला इंसाननि जी हिदायत ऐं रहनुमाईअ जे लाइ अल्लाह तबारक व तआला अहकाम ॾिना। लेकिन कुरान करीम अल्लाह तबारक व तआला उन में उसूली ॻाल्हियूं इरशाद फरमायूं आहिनि। इंसान जी ज़िंदगी जूं हज़ारें सूरतूं आहिनि, हज़ारें मसइला, हज़ारें ॻाल्हियूं, लेकिन अल्लाह तबारक व तआला हिक हिक ॻाल्हि खे पूरे तफ़सील सां कुरान करीम में बयान फरमाए हा। त कुरान करीम त इलाही डिघो ऐं वॾो हिकिड़ो किताब बणिजी वञे हा। अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में उसूली हिदायतूं इरशाद फरमायूं। अल्लाह साईं कुरान में हुकुम ॾिनो आहे त निमाज़ पढ़ो। असां मुसलमान अल्हम्दुलिल्लाह निमाज़ पढ़ंदा आहियूं। सॼो कुरान तव्हां पढ़ो। कुरान करीम में काफ़ी जाइन ते अल्लाह साईं निमाज़ जो हुकुम ॾिनो, अक़ीमुस सलात जो हुकुम ॾिठो आहे। व युक़ीमून सलात भी अल्लाह साईं ज़िक्र फरमायो आहे। लेकिन अलहमद खां वठी करे सूरत नास ताईं सॼे कुरान करीम में असां तव्हांखे निमाज़ जो तरीक़ो कोन मिलंदो। अल्लाह साईं कुरान करीम में हुकुम ॾिनो त ज़कात अदा कयो, व आतु ज़कात। लेकिन मुंड खां वठी करे सूरे फातिहा खां वठी सूरे नास ताईं असां कुरान करीम पढ़ंदासीं, असांखे ज़कात जा तफ़सीली मसइला, त केतिरी ज़कात ॾियणी आहे, कहिड़े माल ते ज़कात आहे, सॼे कुरान करीम में असांखे कोन मिलंदो। अल्लाह साईं हज जो त हुकुम ॾिनो कुरान करीम में, वलिल्लाहि अलन्नासि हिज्जुल बैति मन इस्तता इलैहि सबीला।
वअज़्ज़िन फ़िन्नास बिल हज यातूक रिजाला। लेकिन सॼो क़ुरान करीम तव्हां पढ़ी ॾिसो, क़ुरान करीम में किथे भी तव्हांखे हज जो पूरो तरीक़ेकार न मिलंदो। अल्लाह साईं इहे उसूली हुकुम क़ुरान में बयान फरमाया ऐं पोइ उन खां पोइ अल्लाह इरशाद फरमायो व अंज़लना इलैका ज़िक्र लितुबय्यिन लिन्नासि मा नुज़्ज़िल इलैहिम। नबी हाणे क़ुरान असां तोते नाज़ुल फरमायोसीं, इन में उसूली ॻाल्हियूं बि अची वयूं। हाणे इन्हनि जी सम्झाणी, इन्हनि जी वज़ाहत, इन्हनि जी तशरीह पैगंबर उहा तुंहिंजे ज़िम्मे आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन क़ुरान करीम जो हिकु हिकु हुकुम असां मुसलमाननि खे सम्झायो। निमाज़ जे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सम्झायो, सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन निमाज़ पढ़ी ऐं पोइ निमाज़ पढ़ी ॾेखारण खां बाद में फरमायो सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली। जीअं मूंखे निमाज़ पढ़ंदे तव्हां ॾिठो आहे, ईअं बि तव्हां निमाज़ पढ़ंदा कयो। अॼु असां मुसलमान जेको निमाज़ पढ़ूं था पिया, इहो निमाज़ जो तरीक़ो, ये निमाज़ जा मसइला, ये निमाज़ जूं सूरतूं, हिक हिक शइ इहा असांखे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस पाक में मिली आहे। ज़कात लाइ बि अल्लाह साईं क़ुरान में उसूली ॻाल्हि इरशाद फरमाई, आतु ज़कात, ज़कात ॾियो। लेकिन कहिड़े कहिड़े माल ते ज़कात ॾियणी आहे, केतिरे मिक़दार में ज़कात ॾियणी आहे, कॾहिं ज़कात ॾियणी आहे, कंहिंखे ज़कात ॾियणी आहे, इहे सभु ॻाल्हियूं असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हदीस पाक में सम्झायूं। ऐं पूरो अबवाब ज़कात जे उनवान सां मुहद्दिसीन हदीस पाक जे किताबनि में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन्हनि हदीसुनि खे नक़ुल कंदा आहिनि, जिन हदीसुनि में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन आतु ज़कात वारो जेको क़ुरान जो हुकुम हो, उन जी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सम्झाणी ॾिनी। पोइ अॼु असां जेका ज़कात ॾींदा आहियूं, चइनि मालनि ते, सोन ते, चांदीअ ते, कारोबार ते, कैश रक़म ते, ऐं 40 हिसो ॾींदा आहियूं, 2.5% ॾींदा आहियूं, ग़रीब ग़ुरबे खे ॾींदा आहियूं। इहे सभु मसइला असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हदीस पाक में सम्झाया। ईअं अल्लाह साईं क़ुरान में सिर्फ़ु हज जो हुकुम ॾिनो, वलिल्लाहि अलन्नासि हिज्जुल बैति मन इस्तता इलैहि सबीला। लेकिन हज जा 5 ॾींहं 8 तारीख़ खां वठी करे 13 तारीख़ ताईं असां मुसलमान जेके हज जा अरकान अदा कंदा हूं, अरफात में, कॾहिं मिना में, कॾहिं मुज़दलिफ़े में, कॾहिं जमरन ते, कॾहिं तवाफ़ ज़ियारत जो, कॾहिं तवाफ़ विदा जो, इहे सभु ॻाल्हियूं असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन क़ुरान करीम जे इन आयत जे सम्झाणीअ में इरशाद फरमाई। ऐं अबवाबुल हज जे उनवान सां उहे सभु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं मुबारक हदीसूं, जंहिंमें हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हज कीअं कयो, हज जा मसइला कीअं सम्झायूं, इहे सभु जो सभु असां मुसलमाननि खे हदीस पाक में मिलंदियूं। त क़ुरान बि मुसलमाननि जे लाइ हिदायत जो ज़रियो आहे। अल्लाह साईं क़ुरान करीम में भी मसइला समझाया आहिनि, लेकिन अकेले सिरे क़ुरान करीम मो मसइलो इहो मुसलमान समझी कोन थो सघे। अल्लाह साईं तॾहिं इहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िम्मेदार वठी, व अंज़लना इलैका ज़िक्र लितुबय्यिन लिन्नासि मा नुज़्ज़िल इलैहिम। नबी हाणे इन क़ुरान जी सम्झाणी तुंहिंजी ज़िम्मेदारी आहे। पोइ असां इहो सॼो दीन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾिनल हदीसुनि में सम्झाणी जे रोशनी में सम्झूं था ऐं उन ते असां अमल कयूं था। पोइ तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, तरक्तु फीकुम अमरैन लन तज़िल्लू मा तमस्सक्तुम बिहिमा किताब अल्लाहि व सुन्नती। पाण फरमायो, मां दुनिया छॾियूं थो वञा, लेकिन तव्हां में 2 ॻाल्हियूं मां छॾे थो वञा, हिकु अल्लाह जो क़ुरान ऐं ॿियो मां पैगंबर जो तरीक़ो। इहे 2 शयूं तव्हां जेसीं ताईं ज़िंदगी में अपनाईंदव, तव्हां गुमराह न थींदव। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ॿी हदीस में इरशाद फरमायो, इन्हनि 2 शयुनि खे ज़िंदगी में मज़बूती सां चिंबड़ी पवजो। अॼु असां मुसलमाननि जे हिदायत जे लाइ ऐं रहनुमाईअ जे लाइ अल्लाह साईं जेके इहे 2 ज़रिया ख़ल्क़िया, क़ुरान पाक ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत, इहे 2 शयूं अॼु असां मुसलमाननि वटि मौजूदु आहिनि। ऐं अॼु असां जेका ज़िंदगी गुज़ारियूं था, पंहिंजा कारोबार हुजनि, पंहिंजूं इबादतूं हुजनि, पंहिंजूं शादियूं ग़मियूं हुजनि, इहे ज़िंदगी जा मिड़ई मसइला जेके आहिनि, उन्हनि जे बारे में असां मुसलमाननि जी रहनुमाई उहो अल्लाह जो क़ुरान करे थो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान करे थो पियो। लेकिन इंसान जी ज़िंदगीअ में हज़ारे नयूं नयूं शयूं पैदा थियनि थियूं पियूं।
ज़िंदगी में रोज़ तरक्की आहे, हज़ारे नयूं शयूं ईजाद थियनि थियूं पियूं, हज़ारे नवां मसइला पैदा थियनि था पिया। हाणे इहे सभु शयूं मुस्लमान खे क़ुर पाक में ऐं हदीस पाक में खुलियल नमूने सां मिलनि, इहो थी कोन थो सघे। मां हिकिड़ो मिसाल ॾियां। अॼु असां मुस्लमाननि जे साम्हूं इहो मोबाइल मौजूदु आहे। इहा मोबाइल अॼु खां 8-10 साल पहिरियों कोन हुई। इन मोबाइल जे अचण जे करे हज़ारे मसइला पैदा थी विया। इन मोबाइल ते जेकॾहिं को माण्हू फोटू कढे थो पियो त इहा जाइज़ आहे नाजाइज़ आहे। मोबाइल में क़ुर पाक पियो आहे, इन क़ुर पाक जी तिलावत मोबाइल में करणु जाइज़ आहे नाजाइज़ आहे। मुस्लमान असुल क़ुर पाक बि खोले तिलावत कंदा आहिनि। मोबाइल में बि कॾहिं कॾहिं असां रस्ते में सफ़र में गाॾीअ में तिलावत कंदा आहियूं। मोबाइल में जेको क़ुर पाक मौजूदु आहे, इन क़ुर पाक जी तिलावत वज़ूअ सां कजे या बग़ैर वज़ूअ जे बि करणु जाइज़ आहे। मोबाइल ते जेकॾहिं मुड़ुसु ज़ाल खे तलाक ॾिए थो पियो, इहा तलाक थी वेंदी या न थी वेंदी? छोकिरो सऊदीअ वेठो आहे, छोकिरी हिते आहे, निकाह था विझनि ॿिन्हिनि जो, मजबूरी आहे, अची नथो सघे। मोबाइल ते जेकॾहिं वीडियो कॉल करे असां निकाह उनजो पढ़ूं त शरीयत में इहो निकाह थी वेंदो न थी वेंदो? अहिड़ा हज़ारे मसइला आहिनि जेके हिकु शइ जे अचण जे करे इंसान जी ज़िंदगी में पैदा थियनि था पिया। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजे दीन जी इहा ख़ुसूसियत आहे जो अलाह साईं हिन दीन खे आफ़ाक़ी बणायो आहे, आलमगीर बणायो अथई। हिकु ॻोठ जो न आहे, हिकु वक़्त जो न आहे, क़यामत ताईं ईंदड़ इंसाननि जी रहनुमाई कंदो। हाणे इहो मसइलो पैदा थियो त असांजो दीन इन सिलसिले में छा रहनुमाई करे थो पियो? इहा अलाह ऐं अलाह जे नबीअ जे फ़रमान जी ख़ुसूसियत आहे जो उन्हनि में असांखे अहिड़ा उसूल मिलनि था, अहिड़ा क़ाइदा मिलनि था जो ज़िंदगी में केतिरी बि निवाण अचे, ज़िंदगी में केतिरी बि तब्दीलियूं अचनि, ज़िंदगी में केतिरा बि नवां मसइला पैदा थियनि, लेकिन अलाह ऐं अलाह जे नबीअ जो फ़रमान इहो असां मुस्लमाननि जी क़यामत ताईं ईंदड़ मसइलनि लाइ रहनुमाई कंदो। ऐं अलाह जे नबीअ उहे अहिड़ा उसूल ऐं क़ाइदा बयानु करे छॾिया जिन जे रोशनी में क़यामत ताईं ईंदड़ इन्हनि मसइलनि जी रहनुमाई मिले थी पई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो त मुंहिंजे शरीयत जी ख़ुसूसियत आहे त इहा शरीयत अलाह साईं सोली बि बणाई आहे। दीन सोलो आहे, शरीयत आसान आहे। अॼु माण्हू शैतानी वहम ऐं वसवसे में अची करे पोइ चवंदा आहिनि त शरीयत ते हलणु ॾुखियो आहे, दीन ते हलणु ॾुखियो आहे। साईं शरीयत ॾाढी मुश्किल आहे, दीन में पाबंदियूं आहिनि, लेकिन हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो मुंहिंजे शरीयत जी पहिरीं ख़ुसूसियत इहा त असहल आहे, उहा इंतिहाई सोली आहे। अलाह साईं इनखे आसान बणायो आहे। जेको माण्हू शरीयत ते न हलंदो, परे खां बीठो हूंदो, उनखे शरीयत ॾुखी लॻंदी। लेकिन जॾहिं इंसान शरीयत ते हलणु शुरू कंदो आहे, दीन मुताबिक़ पंहिंजा मामला कंदो आहे, त पोइ अलाह साईं जेतिरो शरीयत में आसानियूं रखियूं आहिनि एतिरियूं कंहिं दुनिया जे निज़ाम में मौजूदु कोन्हनि। रोड ते जो असां बीठा हूंदा आहियूं, असांखे ईअं महसूसु थींदो आहे, गाॾीअ में जो सफ़र कंदा आहियूं त रोड बंदि आहे, उहे वण जो हूंदा आहिनि, महसूसु ईअं थींदो आहे त इहो रस्तो कोन्हे को। लेकिन जॾहिं इंसानु हलंदो वेंदो आहे, हलंदो वेंदो आहे, हलंदो वेंदो आहे, त पोइ माण्हूअ खे ख़बर पवंदी आहे त इहो रोड खुलियल आहे, रस्तो बंदि कोन्हे। पोइ जेके माण्हू शरीयत खां ॿाहिरि बीठा हूंदा उन्हनि खे त ख़बर ई कोन्हे का त शरीयत जे रस्ते में अलाह साईं केतिरी आसानी ख़लकी आहे, केतिरो अलाह साईं इनखे सोलो बणायो आहे। ज़िंदगी जे हर मामले में अलाह साईं आसानियूं रखियूं आहिनि, निमाज़ में, रोज़े में, ज़कात में, हज में, कारोबार में। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पहिरीं ख़ुसूसियत पंहिंजे शरीयत जी इहा इरशाद फरमाई त अलाह साईं मुंहिंजे शरीयत खे सोलो बणायो आहे। ऐं ॿी ख़ुसूसियत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहा इरशाद फरमाई त मुंहिंजी शरीयत जेका बैज़ा रोशन शरीयत आहे, इहा दुनिया में केतिरियूं बि ऊंदाहियूं हुजनि, मुंहिंजी शरीयत उन्हनि ऊंदाहियुनि खे ख़तमु करे रोशनी पैदा कंदी। केतिरियूं बि दुनिया में नयूं नयूं ॻाल्हियूं पैदा थियनि, लेकिन शरीयत जी रोशनी उन्हनि ॻाल्हियुनि जे मुतालिक़ इंसाननि जी रहनुमाई ज़रूरु कंदी। त केतिरा बि नवां मसइला पैदा थियनि था पिया, उहे सभु जो सभु अलाह ऐं अलाह जे नबीअ जे फ़रमाननि में उम्मत जे आलिमनि, उम्मत जे फ़क़ीहनि, हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह, हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह, हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह, हज़रत इमाम अहमद इब्न हंबल रहमतुल्लाह अलैह, इन्हनि क़ुर ऐं हदीस में गौर करे उहे ज़िंदगी जा नवां मसइला जेतिरा बि पैदा थियनि था, सभिनी जे बारे में उन्हनि उसूल क़ाइदा कानून ठाहे
पोइ उम्मत जे आलिमनि जे हवाले करे छॾिया त बाबा केतिरा बि नवां मसइला पैदा थींदव, हाणे तव्हां इन में रहनुमाई उम्मत जी करे वेंदव। त इहा हिन दीन जी ख़ुसूसियत आहे, हिन शरीयत जी ख़ुसूसियत आहे। अॼु आम तौर ते असां मुस्लमाननि जो वेसाह थी वियो आहे सोशल मीडिया ते। सोशल मीडिया ते खोड़ तव्हांखे अहिड़ा स्कॉलर मिलंदा, अहिड़ा पाण खे आलिम सॾाईंदड़ मिलंदा जेके माण्हुनि खे गुमराह कनि था पिया। त बाबा हे चवनि था त इमाम अबू हनीफा जे कढ लॻो, हे चवनि था इमाम शाफ़ी जे कढ लॻो, असां चऊं था त अलाह ऐं अलाह जे नबीअ जे कढ लॻो। ऐं ज़ाहिर में त वॾी सुठी ॻाल्हि थी लॻे, हक़ीक़त इहा त इहो असांखे गुमराह करण जो तरीक़ो आहे। असां ऐं तव्हां जेका पैरवी कयूं था पिया ज़िंदगी जे सभिनी मसइलनि में, उहा अलाह जी ऐं अलाह जे नबीअ जी कंदा आहियूं। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह पंहिंजी ॻाल्हि का बि न कंदो आहे। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह क़ुर ऐं हदीस में गौर करे उन्हनि खे सम्झी करे उहे उम्मत जे रहनुमाईअ जे लाइ मसइला बयानु कया आहिनि। 80% दीन उहो आहे जेको अलाह ऐं अलाह जे नबीअ क़ुर ऐं हदीस में वाज़े बयानु कयो आहे। लेकिन 20% ज़िंदगी जा मसइला नवां जो पैदा थियनि था। हाणे क़ुर में त अलाह मोबाइल जो मसइलो कोन बयानु कयो आहे, हदीस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मोबाइल जा मसइला त कोन बयानु कया आहिनि। हिकु सूरत इहा ई त अलाह क़ुर में बयानु करे हा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हदीसुनि में बयानु करे वञनि हा। लेकिन पोइ 1400 साल पहिरियों जेके मुस्लमान गुज़रिया उन्हनि त मोबाइल ॾिठी ई कोन हुई, उन्हनि खे इहो मसइलो कीअं सम्झ में अचे हा। पोइ अलाह ऐं अलाह जे नबीअ इशारा रखी छॾिया क़ुर ऐं हदीस में। पोइ उन्हनि इशारनि मां वक़्त जे इमामनि, इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह ॿियनि इमामनि उहे मसइला कढी करे उहे 20% ज़िंदगी जा मसइला अहिड़ा आहिनि जेके क़ुर ऐं हदीस में कोन हा, उन्हनि में पोइ असांजी रहनुमाई थिए थी पई। त इहो दीन सॼो सारो पूरो थींदो 3 शयुनि सां, हिकिड़ो क़ुर पाक सां ऐं ॿियो हदीस पाक सां ऐं टियों फ़िक़ह सां। इहो क़ुर हदीस ऐं फ़िक़ह इहे गॾिजी करे मुस्लमाननि जी रहनुमाई कनि था पिया। ऐं शरीयत नालो इन जो आहे। पोइ अलाह साईं क़ुर में असां मुस्लमाननि खे हुकुम ॾिनो, हाणे तव्हांखे दीन सॼो मिली वियो। अल्यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। मुस्लमानो दीन तव्हांखे पूरो जो पूरो मिली वियो। सॼी ज़िंदगी में केतिरा बि नवां मसइला पैदा थियनव, दीन में उसूली रहनुमाई तव्हांखे मिलंदी। हाणे तव्हांजी ज़िमेदारी इहा फसलु अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून, जे तव्हांखे ॼाण न आहे ऐं हर मुस्लमान खे ज़िंदगी जे सभिनी मसइलनि जी ॼाण थी बि कोन थी सघे। इंसान खे कमाइणो बि आहे, खाइणो बि आहे, ज़िंदगी में असांखे डॉक्टरनि जी बि ज़रूरत आहे, इंजीनियरनि जी बि ज़रूरत आहे, दुनिया जे ॿियनि कमनि कारनि जे लाइ माण्हुनि जी बि ज़रूरत आहे। लेकिन हिकिड़ो तबिको अल्लाह ताला उन जी ज़िमेदारी इहा रखी छॾी त तव्हांखे दीन संभालणो आहे, तव्हांखे दीन सम्झणो आहे। फलौला नफर मिन कुल्लि फ़िरक़तिन मिनहुम ताइफ़तुन लियतफ़क़हू फ़िद्दीन। पोइ हाणे जिन दीन सम्झो, अल्लाह साईं ॿियनि मुस्लमाननि जी इहा ज़िमेदारी रखी फसलु अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून। जे तव्हांखे ज़िंदगी जो को मसइलो पेश अचे थो पियो, जिन माण्हुनि खे ॼाण आहे उन्हनि माण्हुनि खां इहे मसइला वञी करे पुछो। ऐं इहो मसइलो पुछणु अलाह जो हुकुम आहे ऐं मसइलो ॿुधाइणु इहो अलाह जे शरीयत जी ज़िमेदारी खे अदा करणु। अलाह साईं उम्मत जे आलिमनि जी इहा ज़िमेदारी रखी छॾी त लियुनज़िरु क़ौमहुम, पंहिंजे क़ौम खे वञी करे दीन सम्झायो। इहा ज़िमेदारी असुल अलाह जी हुई, अलाह जे नबीअ जी हुई। अल्लामा इब्नुल क़य्यिम जोज़ी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, काइनात जो सभ खां पहिरियों मुफ़्ती अलाह पाण आहे। छो त अलाह साईं क़ुर करीम में इरशाद फरमायो यस्तफ्तूनक क़ुलिल्लाहु युफ्तीकुम फिल कलाल। ॿी जाइ ते अलाह इरशाद फरमायो यस्तफ्तूनक फिन निसा। अलाह फरमाए तो नबी तोखां पुछनि था पिया त औरतुनि जे बारे में असांखे छा हुकुम आहे। अलाह पोइ जवाबु ॾिनो क़ुलिल्लाहु युफ्तीकुम, अलाह पाण तव्हांखे फतवा ॾिए थो पियो। इब्नुल क़य्यिम जोज़ी रहमतुल्लाह अलैह इन आयत मां दलील वठी इरशाद फरमायो आहे त सभ खां पहिरियों दुनिया जो मुफ़्ती, काइनात जो मुफ़्ती अलाह पाण आहे। इन करे इब्नुल क़य्यिम जोज़ी रहमतुल्लाह अलैह इलामुल मुवक्किन में लिखियो आहे। ऐं असां जॾहिं इहो पढ़ंदा ऐं पढ़ाईंदा आहियूं, उन महिल इन ज़िमेदारी जो अहसासु सम्झाईंदा आहियूं त हीअ जेका फतवा ते सही थिए थी पई, इहा सही इब्नुल क़य्यिम जोज़ी फरमाए थो अल मुफ़्ती मुवक्किउन अनिल्लाह। इहा जेका फतवा ते सही करे थो मुफ़्ती, इहो अलाह जो नाइब थी करे उन ज़िमेदारीअ खे पूरो कंदे उनखे सर अंजाम ॾिए थो पियो। ऐं पोइ इब्नुल क़य्यिम जोज़ी उनखे ड्रिजारियो आहे त इहा अलाह जी ज़िमेदारी तो अदा करें, इन ज़िमेदारी में ख़यानत न कजांइ।
त काइनात जो सभ खां पहिरियों मुफ़्ती अल्लाह पाण आहे ऐं उन खां बाद में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुनिया जा मुफ़्ती आहिनि त ही मनसब हीअ ज़िमेदारी अल्लाह तबारक व ताला उम्मत जे आलिमनि जी रखी छॾी। अल उलमा वरसतुल अंबिया, आलिम नबियनि जा वारिस आहिनि। ऐं पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो व इन्नमा वरसुल इल्म फमन अखदहु अखद बिहज़्ज़िन वाफिरिन। आलिम जेके आहिनि इहे माल ऐं मिल्कियत जा वारिस न आहिनि, इहे इल्म जा वारिस आहिनि। जेका ज़िमेदारी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अदा कनि पिया, उहा ज़िमेदारी अल्लाह तबारक व ताला उम्मत जे आलिमनि ते रखी। त इहो दीन ऐं इहा शरीयत अल्लाह ताला असां मुस्लमाननि खे ज़िंदगी गुज़ारण जे लाइ, रहनुमाईअ जे लाइ ऐं ज़िंदगी जे मामलनि खे निभाइण जे लाइ अल्लाह तबारक व ताला असांखे अता फ़रमाई आहे। हाणे असां मुस्लमाननि जी ज़िमेदारी आहे फसलु अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून, जो असां अल्लाह जा उहे हुक्म पुछी करे पोइ असां ज़िंदगी गुज़ारियूं। असां मुस्लमाननि जो अलमियो इहो आहे, असां अल्हम्दुलिल्लाह निमाज़ बि पढ़ंदा आहियूं, रोज़ा बि रखंदा आहियूं, ज़कातूं बि ॾींदा आहियूं ऐं नेक बि सम्झंदा आहियूं पाण खे। लेकिन मसइलो इहो आहे त ज़िंदगीअ में चंद शयूं आहिनि जेके असां मुस्लमान उहे पूरियूं कयूं था पिया ऐं ज़िंदगी जा बाक़ी जेके मसइला आहिनि उन्हनि जे बारे में असांखे इहो फ़िक्र न हूंदो आहे त असां उम्मत जे आलिमनि खां, मुफ़्तिन खां ऐं वक़्त जे वॾनि आलिमनि खां वञी करे रहनुमाई वठी करे उन जे बारे में पंहिंजा मामला निभायूं। आम तौर ते असां मुस्लमान दारुल इफ्तान में मुफ़्तिन वटि रुजू कंदा आहियूं तॾहिं जॾहिं को मीरास जो मसइलो हुजे, को मरी वेंदो, को जेकॾहिं मिट माइट, पोइ असां भॼंदा ईंदासीं, मुफ़्ती साहिबु थोरो ॾिसजांइ त साईं मुंहिंजो इन में हिसो लॻे थो पियो, ऐं जेकॾहिं लॻंदो त पोइ ॾाढा ख़ुशि थींदासीं, वाह वाह साईं शरीयत में अलाह साईं केॾी बरकत रखी आहे। ऐं जेकॾहिं हिसो न लॻंदो पोइ चवंदा साईं असां बसि फतवा नथा वठूं, कोन ठहंदा माइट राजूणी कंदासीं। इहो असां मुस्लमाननि जो हाल आहे। वध में वधि असां जेकॾहिं पुछंदासीं त मीरास खां वठी करे तलाक जो मसइलो पुछंदासीं, तलाक थी आहे साईं हाणे छा कयूं, हुनजो को हल ॿुधायो। बाक़ी कारोबार कीअं कजे, शादियूं कीअं कजनि, ग़मीअ जा मामला कीअं हुजनि, असां मुस्लमाननि सम्झो आहे त बसि इन सिलसिले में दीन नाहे, इन सिलसिले में असां पाण जीअं मर्ज़ी पवे ज़िंदगी गुज़ारींदासीं। हालांकि अल्लाह जो हुकुम इहो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू उदखुलू फिस्सिल्मि काफ़, ईमान वारो सॼे इस्लाम ते अमल कयो। इस्लाम सिर्फ़ु निमाज़, रोज़े, हज, ज़कात ऐं इबादतुनि जो नालो न आहे। इस्लाम में इबादतूं बि आहिनि, इस्लाम में मुआशरत बि आहे त ज़िंदगी कीअं गुज़ारिजे, इस्लाम में मामलात बि आहिनि त कारोबार कीअं कजे, इस्लाम में सियासत बि आहे त मुल्क जो निज़ाम कीअं हलाइजे। इस्लाम त इंसानी ज़िंदगीअ जे मिड़नी मामलनि जे बारे में रहनुमाई करे थो पियो। त पोइ इहा मुस्लमाननि जी ज़िमेदारी आहे त असां ज़िंदगी जो हिकु हिकु मामिलो उहो आलिमनि खां, मुफ़्तिन खां पुछी करे असां ज़िंदगी गुज़ारियूं। माण्हू असां वटि ईंदा आहिनि आम तौर ते दारुल इफ्तान में सभु मामला करे आख़िर में पोइ जॾहिं परेशान थी करे पहुचंदा आहिनि साईं हाणे शरीयत जो को हल ॿुधायो। हालांकि हिकु मुस्लमान जो शान इहो आहे त जेको बि ज़िंदगी जो मामिलो करे उन करण खां अॻु में आलिमनि खां पुछे, फतवा वठे। अलाह इहो ई हुकुम ॾिनो फसलु अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून। त हीउ दारुल इफ्ता जेको क़ाइमु थिए थो पियो, इहो इंसान जी ज़िंदगी जी बुनियादी ज़रूरत आहे। जी असां माण्हुनि जे लाइ डॉक्टर ॾे वञणु बुनियादी ज़रूरत आहे। डॉक्टर न हूंदो जेकॾहिं त असां परेशान थी वेंदासीं। असां घर उन इलाइक़े में ठाहींदा आहियूं जिते मस्जिद बि हूंदी, ख़ुशि थींदासीं, अल्हम्दुलिल्लाह मस्जिद वेझो आहे, निमाज़ जो सुख आहे। डॉक्टर वेझो हूंदो उहो सुख बि ॻणींदा आहियूं, स्कूल वेझो हूंदो असां उहो सुख बि ॻणींदा आहियूं त ॿारनि जे तइलीम जो सिलसिलो सुठो थींदो मुंहिंजो। त ईअं जीअं इहे शयूं इंसान जी बुनियादी ज़रूरत आहिनि, इन्हनि सभिनी खां वधीक बुनियादी ज़रूरत इंसान जी दीन ऐं शरीयत जे बारे में ॼाण आहे। ऐं दीन ऐं शरीयत जी ॼाण जेका इंसान खे मिले थी पई उहा दारुल इफ्ता में मिले। पोइ मुफ़्ती वेठो आहे, सभु पंहिंजा कम कारियूं छॾे करे असां ऐं तव्हांजे रहनुमाईअ जे लाइ वेठो आहे त को मुस्लमान अचे त मां उनजी रहनुमाई कयां। अल्हम्दुलिल्लाह इहा हिन इलाइक़े जे लाइ वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो असां ऐं तव्हांजी हिकिड़ी बुनियादी ज़रूरत जे लाइ असांजे दोस्तनि मदरसे में इहो सिलसिलो क़ाइमु कयो आहे। ऐं इन सिलसिले खे क़ाइमु करणु, इन खे हलाइणु, इहा वॾी हिकिड़ी ज़िमेदारी आहे। इन ज़िमेदारी ऐं इन फ़र्ज़ खे पूरो करणु हिन मदरसे वारनि खे जस हुजे, शाबस हुजे ऐं हिन पूरे इलाइक़े वारनि ते उन्हनि जो एहसान आहे। मूंखे इन शइ जो अहसासु आहे त असां वटि काफ़ी इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिन इलाइक़नि में माण्हुनि जे रहनुमाई करण जे लाइ मुफ़्तिन जो वॾो काल आहे। आलिम तव्हांखे मिली वेंदा ऐं आलिम ऐं मुफ़्ती ॿिन्हिनि में वॾो फ़र्क़ु आहे। मुफ़्ती फतवा ॾींदो आहे, उनजी वॾी ज़िमेदारी हूंदी आहे, वॾी उनखे तहक़ीक़ करणी पवंदी आहे,
पूरी ज़िम्मेदारीअ सां उनखे ॻाल्हि करणी पवंदी आहे। जीअं इब्नुल क़य्यिम जोज़ी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, अल मुफ्ती मुवक्किउन अनिल्लाह, वो अल्लाह जे नियाबत में तो सही करे फतवा ते। वॾी ज़िम्मेदारी जो कमु आहे। आलिम त हर इलाइक़े में अल्हम्दुलिल्लाह मौजूद आहिनि, मस्जिदनि जा इमाम, ॿिया आलिम ख़तीब असांजी रहनुमाई कनि था पिया, लेकिन पूरी ज़िंदगी जे मसइलनि जे बारे में रहनुमाई करणु इहो तमामु वॾो काल आहे। असांजे इलाइक़नि में काफ़ी सारा इलाइक़ा आहिनि, जॾहिं उतां जा माण्हू रुजू कंदा आहिनि असांजे इलाइक़नि में, असांजे शहरनि में, त अहसासु थींदो आहे त केॾी इन इलाइक़े में ज़रूरत आहे। तव्हांजो इलाइक़ो हिकिड़ो वॾो ख़ुशकिस्मत इलाइक़ो रहियो आहे। हिन इलाइक़े में असांजे बुज़ुर्गनि मां हज़रत साईं मुफ्ती अब्दुल हक चन्ना साहिब रहमतुल्लाह अलैह, हज़रत साईं मुफ्ती अब्दुल लतीफ़ पठान साहिब रहमतुल्लाह अलैह, अहिड़ा वॾा आलिम ऐं गोहर फतवा जा वो तव्हांजे हिन इलाइक़े में रहिया आहिनि अल्हम्दुलिल्लाह, ऐं उन्हनि जो फैज़ पूरे हिन इलाइक़े में पखिड़ियल आहे। हे सिलसिलो बि उन्हनि जे फैज़ जो ई हिसो आहे। हिन मदरसे खे ख़ुसूसी तौर ते हज़रत साईं मुफ्ती अब्दुल हक चन्ना साहिब रहमतुल्लाह अलैह सां निस्बत आहे, ऐं उन ई निस्बत जे बुनियाद ते ॼणो हिन इलाइक़े में उन ई फतवा जी नशत सानिया थिए थी पई, जंहिंजो बुनियाद हज़रत साईं मुफ्ती अब्दुल हक साहिब रहमतुल्लाह अलैह रखियो। त इहा हिकिड़ी वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो तव्हांजे पंहिंजे इलाइक़े में, पंहिंजे क़ौम में अहिड़ा आलिम, अहिड़ा मुफ़्ती पैदा थियनि था जो तव्हांजे ज़िंदगी जा मिड़ई मसइला उन सिलसिले में उहा तव्हांजी रहनुमाई कंदा, ऐं तव्हांखे ॿियनि इलाइक़नि में न वञिणो पवंदो, परेशान न थियणो पवंदो, ॿियनि मुफ़्तियुनि सां ऐं आलिमनि सां रुजू न करिणो पवंदो। इहा हिकिड़ी ख़ुशकिस्मती आहे। इन मौक़े ते मां सभिनी इलाइक़े वारनि खे मुबारकबाद बि ॾियां थो पियो, ख़ासि करे हज़रत मौलाना साईं रियाज़ अहमद साहिब चन्ना दामत बरकातुहुम आलिया ऐं उन्हनि जे फर्ज़ंद मोहतरम हज़रत मौलाना मुफ्ती काशिफ चन्ना साहिब दामत बरकातुहुम आलिया। अल्लाह साईं उन्हनि को इहो कमु वठे थो, अल्लाह क़बूल फरमायो आहे। त हाणे तव्हांजी ज़िम्मेदारी आहे, उन्हनि पंहिंजी ज़िम्मेदारी पूरी कई, उहो दारुल इफ्ता खोले वेठा आहिनि। हाणे अव्हांजी ज़िम्मेदारी आहे जो अव्हां पंहिंजा मसइला उन्हनि ॾे खणी ईंदव। उहे आलिम पंहिंजो वक़्तु सीड़ायूं वेठा आहिनि असांजे तव्हांजे रहनुमाई जे लाइ। त जेतिरो तव्हां रुजू कंदव ओतिरो हिन इलाइक़े जे मथां अल्लाह जे तरफ़ां बरकतूं लहंदियूं, रहमतूं पवंदियूं। शरीयत जे मुताबिक़ जेकॾहिं असां पंहिंजा मामला निभाईंदासीं अल्लाह जे तरफ़ां रहमतूं थींदियूं आहिनि। राजूड़ी जा हाल तव्हां ॾिसो था पिया, ऐं अल्लाह साईं क़ुरान में बि हुकुम ॾिनो, वमन लम यहकुम बिमा अंज़ल अल्लाह फउलाइका हुमुल फासिकून वमन लम यहकुम बिमा अंज़ल अल्लाह फउलाइका हुमुज़ ज़ालिमून वमन लम यहकुम बिमा अंज़ल अल्लाह फउलाइका हुमुल काफिरून। अॼु हाल इहो आहे असां मुस्लमाननि जो, असां शरीयत खे पोइ धिके छॾियो आहे। असां फ़ैसिला बि पंहिंजा राजूणी में था निभायूं। ज़रूरत इन शइ जी आहे त जीअं मसइला पुछण जे लाइ असां दारुल इफ्तान सां रुजू कयूं था, ईअं पंहिंजा मामला निभाइण जे लाइ बि असां आलिमनि वटि फ़ैसिला खणी वञूं। दारुल इफ्तान में असां फ़ैसिला रखूं। जॾहिं आलिमनि वटि असां पंहिंजा फ़ैसिला रखंदासीं इंशा अल्लाह शरीयत में अल्लाह साईं उहे बरकतूं रखियूं आहिनि जो उन बरकत सां असांजा सभु इख़्तिलाफ़ बि ख़तमु थी वेंदा, जल्दी मामला बि उहे उकलाइजी वेंदा। अल्लाह तबारक व तआला असांजे तव्हांखे इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह असांजे दोस्तनि जी इन महिनतुनि खे पंहिंजे बारगाह में क़बूल फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।